घड़ी को केतरी असां ॿुधायूं हेतरी आज़ाद क़ौम केतरी आज़ाद क़ौम केतरी आज़ाद क़ौम केतरी आज़ाद क़ौम जो अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तव्हांखे राज न्यूज़ टीवी ते ॾेखारियूं पिया त मिसल वॾी में बेसकाफ़ती रंग निकिरी पिया। नौजवाननि जी झुमरियूं, अजरक जी फुलनि ऐं सिंधी टोपियुनि जी टिकियुनि ऐं हीरनि जे किरणनि ते नौजवाननि जा रक़्स, सिंध जे गीतनि ते नारा। मिसल वॾी में मुकमल तौर ते रैली कढी वई नौजवाननि पारां, जंहिंमें ज़मीर हुसैन मला, ताहा लतीफ़ कुंभार, ज़ुल्फ़कार लिगारी, मुर्तज़ा अमीन लिगारी, शहबाज समेजो ऐं ॿियनि नौजवाननि एकता ॾिहाड़े ते अजरकूं टोपियूं पाए ऐं सिंध जे गीतनि ते रक़्स करे झुमरियूं हणी सिंध जे सदाबहार सकाफ़त सां मुहबत जो इज़हार कयो। जी नाज़रीन, तव्हांखे ॾेखारियूं पिया त जेकी रैली वञे पई इहा सॼे शहर मां थींदी, हाणे ठंडो लाइ रवानी बि थिए। जी हा नाज़रीन, इहे बिल्कुलु तव्हांखे ॾेखारियूं पिया, हीअ रैली मोटर साइकिल ऐं कारुनि जी रैली आहे। जी नाज़रीन, राज न्यूज़ टीवी खे सब्सक्राइब न आहे कयो त पहिरीं सब्सक्राइब करियो। हिन जहिड़ी खोड़ ब्रेकिंग न्यूज़ तव्हांखे ॾेखारींदासीं। इन सां गॾु असांखे इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।